हिते वाला ॿियो हाल तव्हां वटि का सहूलियत आहे या न आहे? साईं असां वटि लाइट आहे, ड्रेनेज आहे, हा सिकनी थियल आहे, हा मस्जिद अथसि, पार्क अथसि, स्कूल अथसि, डिस्पेंसरी अथसि, रोड अच्छा। वेकरा कुशादान, माशाअल्लाह, पाणी मिठो माशाअल्लाह, आहे माशाअल्लाह। ऐं फौरी कब्ज़ो आहे हिते। अच्छा ऐं हा। घणे आहे भला हिते फुट? साईं हिते तक़रीबन 750 रुपया हेॾां फुट आहे, हे जी, जी। 1000 रुपया फुट आहे, 40 फुट रोड सां, 30 महीना टाइम आहे। अच्छा हा सही सही। हा। किस्त भला घणी आहे? किस्त आहे तक़रीबन 20-25 हज़ार रुपया हिन जी किस्त आहे पोयनि जी, हिननि जी 40,000 50,000 किस्त आहे। यार मां ऐं केशारो मूंखे बि प्लाट खपे, सही। हाणे इन जे करे आयुसि। माशाअल्लाह तव्हांजी कॉलोनी भली आहे, हा सो इन जे करे आयो आहियां। मैं तोखे कैश में रियायत कंदासीं, न, ॿियनि न। सां 10% आहे तोसां 20% कंदमि। अच्छा हा इंशाल्लाह। न न सही ऐं सही फौरी तोखे कब्ज़ो ॾींदुमि, तूं भली पंहिंजो घर ठाराए अचे पंहिंजो। तव्हां भली विज़िट कयो कॉलोनीअ जी, मां थोरो ऑफिस न न ठीकु आहे ठीकु आहे महिरबानी। ठीकु आहे बाबा। अस्सलाम वालेकुम चाचा दीन मोहम्मद, तू हिते कीअं? चाचा दीन मोहम्मद अच्छी टोपी पाती दे, नमाज ता बेची जा। छो मां मुसलमान न आहियां छा? मुसलमान ताही हा पर हिमल नमाज ता वही जा। अरे बाबा हिते आयो आहियां, प्लाट वरिता अथमि 2-3, उहे ॾिसण आयो आहियां। प्लाट मन एतिरो माल अथई न। बाबा मालिक जो मूं वटि गंज आहे, शुक्र आहे अलाह जो। तव्हां ई रुगो मूंखे निभागा लॻा हो, मूंखे ज़लील कयो हिन मसवाड़ जे पोयां। बाक़ी शुक्र आहे अलाह जो, मूंखे मालिक साईं गंज ॾेई छॾियो आहे। वतां थो पंहिंजा प्लाट घुमंदो, के माण्हू त कब्ज़ो बि करे था वञनि। इन करे आयो आहियां चकर हण। असां मां कहिड़ी तकलीफ़ आई अथई जो असांखे तूं निभागो थो करीं? अरे बाबा हूअं बि मूंखे सुख कहिड़ो ॾिनो अथव? रुगो सूर ॾिना अथव, रुगो सूर ॾिना अथव, ॿियो छा ॾिनो अथव? असां तोखे कहिड़ा सूर ॾिना आहिनि? तोखे पैसा टाइम ते न मिलिया हुजनि, तूं खणी दया कर न। बाक़ी हर बार तूं असांजे मथां निभागो ई फिलाणो ई छो थो ॾे ईअं? मूंखे तव्हां वटां सुख मिलियो ई कोन्हे। हिकिड़ो लॻो मूंखे इहो सुतली धाड़ेल, ॿियो इहो लॻो कूए मुहांडो। कूए मुहांडो चाचा कहिड़ो? कूए मुहांडो तूं ऐं हो गॾ लासी गॾ। चाचा दीन मोहम्मद तूं हुनखे भली गॾु अच, पर मुंहिंजी त मुंहं ते बेइज़ती न कर न। अरे बाबा न तो सुख ॾिनो, न हुन तो वारे यार ई मूंखे सुख ॾिनो, न मूंखे मसवाड़ हींअर ताईं मिली। मुंहिंजे लाइ त रुगो मसला ई मसला। चाचा रुगो तो करी मसवाड़ जूं ॻाल्हियूं, मसवाड़ जूं ॻाल्हियूं छॾ। मसवाड़ जी पचर खे हल, तोखे होटल ते चांहि पियार। उन ॾींहुं तो मूंखे पियारे न, अॼु तोखे मां चांहि खां सवाइ न छॾींदुसि। अरे बाबा मां तुंहिंजी चांहि न पीअंदुसि। अरे हल, तोखे मां चांहि पीआरींदुसि, चांहि न पीअंदुसि। चाचा वे गाड़ी ते हलूं, चांहि पियूं। ॿुध होटल ते त मूंखे वठी थो वञी, ईअं न त उते वरी हली करे इहे मानियूं ऐं सभु कुझु खाई वरी बिल न मूंखां भराई। न चाचा ईअं करे तोसां थियो आहे छा? अलाह यार अॻु में बि घणा सीन थी विया आहिनि, वरी अॼु बि न करी मूंसां। उहे ॿियनि कया हूंदई। चाचा जे असां को बि कमु कंदासीं न त ठके ठोके कंदासीं, छपाकी कुती वांगुरु लिकी चक न हणंदासीं। अलाह यार मतां हणी चक त मां काॾे वेंदुसि। हाणे वे त हलूं। वे हा वे गाड़ी चालू कर, गाड़ी चालू कर। अलाह करे या तो वारी चांहि मूंखे अॼु भरे, ईअं न त कराई को मसलो वरी। का ॻाल्हि कोन थींदी। बसि साईं लॻे त कोन थो त तूं मूंखे अॼु चांहि पियारींदे 5 पैसनि जी। चाचा जे नियत सची ते निमाज़ पढ़े है, हाणे चुपड़ी करे हल। निमाज़ बि पढ़ी आयो आहियां, पर जनाज़े जी वे मूंखे ख़बर ई तूं पढ़ंदे जनाज़े निमाज़ ई पियो हाणे। वे Subscribe to my channel and also press this bell icon.